कुरान सुन्नत ते सहाबा जे ते तरीक़े ते हलूं त ज़िंदगी कामयाब। असांजो उथण वेहण खाइण पीअण सभई शयूं लिखियल आहिनि। कंप्लीट कोड ऑफ लाइफ, मुकम्मल ज़ाब्ते हयात इस्लाम में आहे। ईसाइन वटि मिल्कियत कीअं विराइजे उन्हनि वटि कोन्हे का मसइलो, विड़ी पवंदा मरण खां पोइ कीअं विराइजे। अलाह जी मिल्कियत तक़सीम बि क़ुरान पाक में ॿुधाए छॾियो। अहिड़ो को मसइलो न आहे जेको इस्लाम खां ॿाहिरि हुजे, जेको न लॻे। अहिड़ो को बि मसइलो कोन्हे। अलहाकुमुत तकासुर हत्ता ज़ुरतुमुल मक़ाबिर, फरमाई गाफ़िल करे छॾियो तव्हांखे बाल जी घणाई, हे बि गॾु करे वठां, हे बि गॾु करे वठां, हत्ता ज़ुरतुमुल मक़ाबिर, एसि ताईं जो क़बर में। हाणे छा थियो? हाणे छा थियो? हाणे कुझु बि न थींदो। वियो हलियो, पुठियनि जी मर्ज़ी आहे, ख़ैरात कनि न कनि, अलाह जे नाले ते ॾियनि न ॾियनि, पंहिंजे हथनि सां कोन ॾिनो जी पुठियां किथां ॾींदा। तव्हां सोराब साइकिलूं ॾिठियूं हूंदियूं, वॾी उमिरि वारा सोराब मोटर साइकिलूं, साइकिल सोराब हिकु नंबर हूंदी जेका मूंखे यादि अचे थी, चिंगचियूं रक्षा आहे सोराब जा। इन जो मालिक इस्पताल में अब छा खपे? पुट चनि जेको पैसा ॿुधायो ऑनलाइन, वॾियुनि इस्पताल में ज़रूरत कोन्हे, तव्हां हथ सां 50,000 ॾियो, लख ॿ 5 लख तव्हां ॾे मोकिलियूं था बाबा, हल इस्पताल में पियो। 3 घर वारियूं औलाद पिछाड़ी ॾिठई त हाणे हिननि चयो आहे तुंहिंजो हाणे वक़्तु पूरो थियणो आहे, यार मुंहिंजा बचड़ा मूंसां मिलण। इस्पताल मां फ़ोनूं कंदा रहिया। हुनजो असांखे टाइम एतिरो कोन्हे, कारोबार हेॾो सारो आहे, अरबन खरबन जो, असां वटि वक़्तु कोन्हे, पैसा खपनि ॿुधायो। चई पैसा तव्हांजा सभु जमो थियल, हिन जा पिछाड़ी पैसा आहिनि। हीउ चए थो मूंखां पंहिंजा बचड़ा मूंसां मिलनि, मरंदे मरी वियो कोन आयसि मिलण। अला कहिड़ी मिल्कियत, कंहिंजे लाइ था कमायूं, कंहिंजे लाइ था कमायूं, कहिड़ी मिल्कियत छा आहे? अॻे दौर जा त किसा कोन थो ॿुधाए, ताज़ा थो ॿुधायो। एदी वारनि खां पुछूं, कराची में असां वटि कोन्हे न, उते एदी वारनि जे खां पुछूं, उहे हिन जा दफ़न कफ़न सॼो कमु कंदा आहिनि। पैसा मोकिलियो, क़बर बि खोटींदा, गुसुल बि ॾींदा, दफ़न बि कंदा, जनाज़ो पढ़ंदा, तव्हां रुॻो वञी गॾु शरीक थियो, न शरीक थियो त तव्हांजी मर्ज़ी। उन खां उन एदी वारनि खां पुछूं तव्हांखे कंहिं मैयत ते को अजब लॻो हुजे, अफ़सोस थियो, चाहे हिकिड़े थियो कहिड़ो? फ़ोन आई 12 बजे, आवा है अमरा असां खां लाश वसूल कयो, इन जो गुसुल दफ़न कफ़न निमाज़ जनाज़ा सभु तव्हांजे हवाले। घणा पैसा? जे 80,000। पुराणी ख़बर आहे, हींअर त 80,000 में थींदो, क़बर ई कान मिलंदसि कराची में वॾी जॻह ते। 80,000 ठीकु, पैसा ऑनलाइन था कयूं, फिक्स 2 बजे अचो। जी हाणे रस्तो ब्लॉक थी वियो, पोइ कराची जा माण्हू रस्ता ॿिया वठी 10 मिंट लेट थी। हमरा जो चिड़ियो पियो, तव्हां देरि कई आहे, मूंखे इस्लामाबाद वञिणो आहे, मुंहिंजी फ्लाइट आहे। ऐं उहो जेको चिड़े पियो उहो उन मैयत जो पुटु, उनखे 4 बजे फ्लाइट जो इंतज़ारु हो त मां कराची खां इस्लामाबाद वञा। इहो इंतज़ारु न हो त जंहिं फ्लाइट ते आउं चढ़ां पियो, जंहिं बंगले में रहां पियो, इहो मूंखे इन क़ाबिल पंहिंजे पीउ बणायो आहे। असांखे बिल्कुलु वॾो अफ़सोस आयो, रहम आयो त हीअ फ्लाइट कैंसिल करे छॾिया। असां ई सभु कुझु कयूं आहे, हे जनाज़े में शरीक थिए हा, पाण ॾिसे हा, तज़ियतूं कनि हा, माइट में अचनि हा, भला पीउ गुज़ारे विया, इन मक़ाम ते पहुचाईंदड़ पीउ आहे। असां तव्हांजी जेका बि तरक़ी आहे, माना उमूमन जेको हाल आहे, उनजे पुठियां असांजे वॾनि जो हथु आहे। ऐं जंहिं घर में रहां पियो, मुंहिंजे पीउ वठी ॾिनो, तव्हांजे घर में रहो पिया, तव्हांजो पीउ न त ॾाॾो न त परॾाॾो, उन मिल्कियत मां आयो। को ख़ानदानी तव्हां पाण त कोन ॼमंदे घर को ठाहे वेठो। इहे सभु हितां जा, हिन इलाइक़े जा दसियाऊं कलू हाल पुट लाइ ही गॾु करे वेठा, ही करे वेठा, न अलाह जी राह में ॾिनई, न ख़ैर ख़ैरात कई, गॾु कंदो वञी गॾु करे पुठियां इहे हाल। इहा कहिड़ी गारंटी आहे? हिन खां खणी विया जेको पीउ जे लाश मां एॾो बेज़ार हो, रोइण जो मक़ाम, जेको पीउ जे लाश मां एॾो बेज़ार हो जो 10 मिंट लेट ते चिड़ी पियो, इहो पुठियां पीछो कंदो त बाबो दफ़नायो किथे अथव? हितां खणी वञी ॾेई छॾियो कंहिं मेडिकल यूनिवर्सिटी खे, त तजुर्बो कयोसि, हिन जे हॾियुनि खे वेही डॉक्टर जेके मेडिकल वारा चेक कंदा आहिनि हॾनि खे, इन ते वेही तजुर्बा कयो, न्यू डॉक्टर खे ॾेखारियो, नवनि सेखड़ाट खे वेही सेखारियो, पूरियो उछलियो, हुननि वटि 80,000 अची विया, जान छुटी। जेको जनाज़े में शरीक नथो थिए, पुछंदो त बाबो पूरियो किथे हो? कंहिंजे करे पिया मिल्कियतूं गॾु कयूं दोस्तो?
कंहिंजे करे पिया हेॾो ठठ ठांगर मुक़ाबिलो कयूं, पोयनि जा त हाल हीअं आख़िरत जी तयारी आहे का दुनिया जी न निमाज़ जी फिक्र न कंहिंजी। अचूं त उन महिल निमाज़ जो टाइम थी, अञा मौली साहब लॻो पियो आहे वाइज़ में, अञा बसि करे त पोइ हलो। दुनिया ईअं दुनिया खां गॾु हलनि ऐं लिखाया आहियूं त को मरंदासीं न, इहो लिखाया आहियूं त कोड़ा मरंदा, जवान न मरंदा, सभु मरंदा। नंढो ॿारु ॼायो, अञा इन जी ज़िंदगी जा ॾींहं हुआ, अलाह खे प्यारो थी वियो, पीउ माउ सभु ख़ुशियूं पिया मल्हाइनि, पर कहिड़ी ख़बर थी वक़्त खां अॻे ई हलियो। ज़िंदगी ते को बि भरोसो कोन्हे को। उहा शइ कयूं जेका असांखे कमु अचे। हिकिड़े दफ़े सदके जो हिकिड़ी का शइ विराइण जी आई, हज़रत बीबी आयशा खे हुज़ूर हुकुम कयो विरायूं, पाण आया चई सभु विराए छॾियो, हीरान पंहिंजे लाइ रखी आहे। हुज़ूर फरमायो सभु बची वियो, इहा कान बची, छो जेका पाण खाईंदासीं उनजो सवाबु कोन मिलंदो, जेका विराए छॾीसीं उहा असांजे लाइ बची। तंहिंजे करे अलाह जो घर तव्हां ॾियारो कयो, असांजी ज़िमेदारी आहे। ॿियो को कमु अची कंदो, ॿियो त कोन कमु। जे असां थोरो गॾिजी हथ कंदासीं ठही वियो, अलाह जो घर ठही वियो। ऐं इहो घर जॾहिं ठही वियो, इहे घर अलाह वारा, इहे जन्नत जा टुकड़ा अथव, खजी मथे वेंदा। पोइ इहो पंहिंजे मुआविनीन पढ़ंदड़ निमाज़नि खे पाण सां गॾु वठी हलंदो, जेसि ताईं न हलंदो, जेसि ताईं निमाज़ पढ़ंदड़ आहे, जेके हिनखे आबाद कंदड़ आहे। इन्नमा यामुरु मसाजिद अल्लाह मन आमन बिल्लाहि वल यौमिल आखिर। अलाह चए थो जेके मस्जिदुनि खे आबाद कंदा, मस्जिदुनि जी तामीरात में हिसो वठंदा, उहे केर आहिनि? जेके अलाह ऐं आख़िरत जे ॾींहं ते ईमान आणींदा, जिन खे पक आहे त मरणो आहे, जंहिंखे पक न आहे मरणो आहे, मरण जी कंहिंखे पक न आहे उहो न कमु। उहो अरबी जे हिकिड़े अदब जे किताब में लिखियलु आहे, नफ़रतुल रब में त हिकिड़े माण्हू 300 साल एग्रीमेंट ते का जॻह वरिती लीज़ ते। पोइ उन वक़्त में अलाह वारे चयो हिन पक इज़राइल खां मरण वारी गारंटी लिखाए छॾी। 100 साल लीज़ थींदी आहे, असां वटि बि 100 साल लीज़ आहे, 300 साल ताईं वठी छॾी, हिनखे पक ई त इज़राइल हेॾे ईंदो ई कोन। सामान 100 बरस का फल जी ख़बर न, का ख़बर कान्हे। बीठा अवा निमाज़ पढ़ण आयो, अलाह खे प्यारो थी हितां मोटी वञण खां पोइ घर सलामत पहुचंदासीं, कहिड़ी ख़बर? अलाह खे प्यारो थी वई। तंहिंजे करे नियत कयो, दिलि में इरादो कयो त आऊं पंहिंजे हिन अलाह जे घर लाइ, जे पाण में हिमत आहे जेतिरो बि आहे, छो त जेको माण्हू ॾींदड़ आहे न उनखे रब कर्ज़ न छॾींदो। माल ख़र्च करण सां वधंदो आहे, अलाह जी राह में ॾियण सां वधंदो आहे। आज़माए त ॾिसूं, इहो सौदो आहे सभु अणॾिठे जो। ऐं जेकॾहिं तव्हां ॾेई ॾिसो, अलाह जी राह में ॾेई ॾिसो, ग़रीब मिस्कीन खे ॾेई ॾिसो, अलाह जे घर में ख़र्च करे ॾिसो, पोइ ॾिसो कीअं थी बरक़ात थिए, पोइ अनवारात कीअं था वसनि। इहा आहे जंहिंखे यकीन हुजे। हाणे यकीन ई न हूंदुसि पोइ छा थींदो? इन जे करे दोस्तो इहे सभु शइ यादि कयूं, पाण बि कयूं, ॿिए खे बि तरकीब ॾियो, पोइ अॻियां ॾिए न ॾिए उनजी मर्ज़ी आहे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अदालु अलल खैरि कफ़ाइल, नेकीअ ते ॾस ॾींदड़ जी कंदड़ आहे। माना जीअं उन नेकीअ खे करे थो, तंहिंजे करे नेकी पाण बि कयूं, ॿिए खे बि तरकीब ॾियो। पोइ जे ॾेई विधई त सुभाणे अलाह, न त असांखे दावत जो सॾु सवाबु मिलंदो। निमाज़ ते अचूं, ॿिए खे चवंदा रहूं, निमाज़ ते अची पियो त सुभाणे अलाह, न अचण खां पोइ असांजी ज़िमेदारी लही वई। दोस्तनि खे, भाइरनि खे, मिटनि माइटनि खे, घर में अमड़ियुनि अदड़ियुनि खे बि चऊं, घरवारी खे बि चऊं निमाज़ पढ़, नथी पढ़े त सुभाणे असां तां ज़िमेदारी लही वई। हदीस में ईंदो आहे औरत चइनि माण्हुनि खे जहन्नम में वठी वेंदी, पुट खे, पीउ खे, मुड़ुस खे, भाउ खे। मां जेकॾहिं मुंहिंजो मुड़ुसु चिड़ी पिया, मानी न पई मिलेसि विड़े पियो, कपिड़ा इस्त्री थी न पिया मिलनि त विड़े पियो, कॾहिं चई निमाज़ पढ़। मुंहिंजो पुटु दादलो जेकॾहिं चयां मां निमाज़ पढ़ न त तुंहिंजी मानी न खाईंदो, त मां पढ़ां। पुट जे करे उहा का फरमाइश करे त पूरी कंदा आहियूं, एॾो वॾो उनजो अंगल अखर पूरो कंदा आहियूं, निमाज़ लाइ न चई। भाउ मुंहिंजो मूंखे प्यारो, भेणुनि खे ॿाहिरि प्यारा आहिनि, वञासि अचे पियो त चाहियूं मानियूं ख़िदमतूं कयांसि, कॾहिं चई थी निमाज़ पढ़ न तुंहिंजे हथ जी ऐं मानी कोन खाईंदुसि, त मां भाउ जे करे पढ़ां, मुड़ुस जे करे पढ़ां। मुंहिंजो पीउ जंहिं मूंखे जनमु ॾिनो दुनिया में, मुंहिंजे लाइ जन्नत जो घर, मुंहिंजी माउ, मूंखे माउ बि कोन चयो, मुंहिंजे पीउ बि न चयो। असांजी ज़िमेदारी आहे घर चऊं, पीउ खे बि चऊं, माउ खे बि चऊं, भेण खे बि चऊं, पुट खे बि चऊं,
प्यार मोहब्बत सां, कोई इहो कोन्हे त डंडो खणी, बाक़ी औलाद ते डंडो खणणो। फरमाए हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो मुरू औलादकुम अबनाउ सबअ सिनीन, 7 साल जा हुजनि त निमाज़ जो हुकुम कयो ऐं 10 साल जा थियनि त पोइ लठ थोड़ी हणो। माना इन ताईं औलाद खे डंडो लठ बि ॾेखारणी आहे। असांजी परवाह ई कान्हे, भत किथे हुजे उते त वठी ॾींदासीं, बाक़ी निमाज़ ते वठी अचूं, कंहिं नेकीअ जे प्रोग्राम ते वठी अचूं, उते परवाह ई कान्हे। पंहिंजे औलाद खे पाण वक़्तु ॾियो, पाण सां गॾु घुमायो त उहो ॾिसनि त बाबे जा दोस्त कहिड़ा, बाबो वेंदो किथे हो, तव्हां रुगो निमाज़ ते वठी अचो, पाणे पाबंद थी वेंदा। पाण सां गॾु जेकॾहिं औलाद खे न घुमाए पोइ छा थींदो, घटीअ में रोज़ थींदा, पोइ तव्हां साईं पीणो तावीज़ लिखी ॾियो त पुटु सुधरे। जेॾी महिल हुनखे वक़्तु हो कंपनी ॾियण जो तो ॾिनी का, तो पीउ न ॾिनी, भाउ न ॾिनी, वॾे न ॾिनी, हाणे बुरो लॻो न। जेकॾहिं औलाद खे पाण सां गॾु अची अचो, निमाज़ ते पाबंदी सां वठी अचो ऐं नेकीअ जे कम में वठी वञो, पंहिंजे कमकार में वठी वञो, तव्हां त हुनखे ख़बर पए उथबो कीअं पियो आहे, मानी बि गॾु खारायो। ईअं न त वॾनि माण्हुनि वांगुरु हर कंहिंखे पंहिंजी पंहिंजी वठणी आहे। हुज़ूर जी छा आहे सुनत, साहब किराम हुज़ूर नंढा ॿार बि गॾु खाईंदा। साहब चवंदो नंढड़ो मानी खाईंदो, हाणे ॿार कीअं भाॼी खाईंदो, हितां बणंदो हुतां बणंदो हुतां। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हुनजो हथु पकड़े प्यार सां जो कुल बि माया निकिरे पंहिंजे पासे खां खा। हाणे इहो गॾु खाईंदो त सिखंदो न, जे वॾे सां खाईंदो ई कोन चिपर ते कर कीअं सिखंदो। पीउ सां न खाईंदो, भाउ सां न खाईंदो त इहो सिखंदो कीअं? सिखंदो तॾहिं जॾहिं वॾनि सां इहो ॿार वेहंदा, इहे वेहंदा त खाइण बि सिखंदा। खाइण वॾो ॾिसंदो त ॿार जी बाबा हीअं खा, हीअं करे वरी हीअं उछल न, इहे केरु सेखारी? हर कंहिंखे पंहिंजी पंहिंजी वठी ॾिए। इहो इस्लाम न आहे। इस्लाम गॾु खाइण आहे, हिकिड़े ई दस्तरखान ते खाइण आहे। इहा तरतीब केरु सेखारींदो? जॾहिं वॾनि नंढनि खे असां वक़्तु ॾींदासीं, पंहिंजनि ॿारनि खे माहौल ॾींदासीं, इन माहौल जी फिक्र कयूं ऐं अलाह जे घर सां मुहबत कजे, दीन वारनि सां मुहबत कजे, आख़िरत जी तयारी कजे, मौत जी तयारी कजे। ज़िंदगी ते को भरोसो कोन्हे। इन्नमा अमवालुकुम व औलादुकुम फितना, अलाह जे फरमाए थो माल ऐं औलाद आज़माइश अथव, फितनो अथव। माल जे करे माण्हू कूड़ा कसम खणे, औलाद जे बचाइण लाइ मुंहिंजो छोकिरो चोर आहे ई कोन, पोइ वरी ख़बर हुजे चोरी करे आयो। अॼु जेको हुनजी साख खणी पियो, मुंहिंजो पुटु मवाली आहे कोन, अॼु हुनखे जेको आहे बचाई पियो, सुभाणे वॾो मवालो थींदो पोइ छा कंदे, वॾो चोर धाड़े थींदो पोइ छा कंदे। तंहिंजे करे औलाद जी हालत हरू भरू भर न खणो ऐं जेकॾहिं हुनखे हींअर ई हुनखे दड़को ॾेई ऐं सिधो कयो त अॻिते परेशानी न थींदी। पर अॼु तव्हां हुनजी जेको आहे सो ग़लतियुनि ते परदो रखंदा विया सुभाणे परेशान थींदा, पोइ केरु थींदो? पाण थींदो, ॿियो थोरी थींदो। बचनि खे अदिबु औलादकुम, बचड़नि खे अदब सेखारियो। हे वॾो आहे, हे चाचो आहे, हे पीउ आहे, हे मामो आहे। असां भली हुननि सां ॻाल्हाईंदो थो रहियूं, तव्हांखे बद अख़लाक़ी कान्हे करणी, तव्हांखे वॾे भाउ जी बद अख़लाक़ी कान्हे करणी, तव्हांखे कंहिं वॾे माण्हू जी कान्हे बद अख़लाक़ी करणी, अची ॾाढ़ी वारे जी बद अख़लाक़ी कान्हे करणी। इहा केरु सेखारी? अलिमु औलादकुम मुहब्बत रसूलिल्लाह, हुज़ूर फरमाए थो त पंहिंजे बचड़नि खे हुज़ूर जी मुहब्बत सेखारियो। उहा केरु सेखारी? जॾहिं वठी अची कुझु तरह सिखंदो। ऐं नंढड़ा ॿार, ॿियो मसइलो ॿुधी छॾियो, ॻाल्हि आई आहे ज़हन में, वक़्तु पूरो थी वियो। नंढड़ा ॿार जॾहिं निमाज़ पढ़नि ऐं अॻियां लंघी वञनि त इन्हनि जी निमाज़ कान थिए, इन्हनि खे हरू भरू सिफ़ुनि खां भॼायो बि पोइ हिते न। शरई मसइलो थो ॿुधायां, ॿार खे पोइ हिते सभु गॾु बाद शरारत कंदा, पर जे वॾनि जे विच में अची विया सिफ़ में शरारत कोन कंदो। तव्हांखे अलाह साईं तौफ़ीक़ ॾींदो, कॾहिं मके मदीने जी ज़ियारत कंदव, उते तव्हां ॾिसंदव न काबतुल्लाह में केरु बि ॿार खे नथो तड़े। हिते असां लाइ कहिड़ो है ज़रा परते सभु पहिरीं खां वञ, हुन खां पहिरीं वञ, हाणे सभु गॾाई त हाणे गोड़ कंदा। पर जे इहे ॿार विच विच में पाण वॾे सां गॾु हूंदो न गोड़ कोन कंदो। ॿारनि खे पोइ हिते न कयो, सफ़ुनि खां परते न कयो, पर जे नंढड़ो अॻियां लंघी वियो त निमाज़ कान भॼंदी। उन ते रड़ बि न कजे, बर्दाश्त कजे, छो त अॼु ॿार खे दड़को ॾेई मस्जिद मां कढियो, सुभाणे न ईंदो, पोइ वेठा चवंदो निमाज़ पढ़े। जॾहिं हुनखे अचण वारो वक़्तु हो, तुर्की में छा आहे तरीक़ेकार, उते ईअं आहे त ॿारनि लाइ मस्जिद आहे, इन सां गॾु शीशो लॻल आहे पार्क, नंढड़ा ॿार जेके सफ़ा नंढा आहिनि उहे उते अची खेॾंदा। हाणे उहे खेॾनि पिया,
पर लाशऊरी तरीक़े सां सिखनि पिया ॾिसनि पिया त वॾा हिते हीअं पिया कनि उनजो ज़हन हिकिड़ो तयारु पियो थिए त आउं वॾो थी हिन जॻह खां वरी हिते ईंदुसि वरी ईअं ई झुकंदुसि बीहंदुसि निमाज़ पढ़ंदुसि ॿियो छा अबा जेकॾहिं तूं 40 ॾींहं पाबंदी सां निमाज़ पढ़ी उते हुकूमत तरफ़ां तोखे साइकिल वठी ॾिनी नंढड़े ॿार खे साइकिल मिली वञे या छा खपे इहो केॾी पाबंदी कंदो 40 ॾींहं पाबंदी सां निमाज़ पढ़ी निमाज़ी थी वेंदो ॿारनि खे इनाम हुकूमती सतह ते भला हुकूमत सतह ते चयो असां मौलवियुनि खे बर्दाश्त करणु घुरिजे असां त आऊं त पंहिंजी मस्जिद में ऐलान कंदा हुआ को बि ॿार खे धिको बि न ॾिए दड़को बि न ॾिए गोड़ थी पए त रड़ बि न कयो मस्जिद नबवी में एॾियूं तव्हांजी मां उमिरो करे आहिनि एॾो गोड़ कंदा आहिनि केरु बि दड़को न ॾींदो काबतुल्लाह में केरु दड़को न ॾींदो अञा इमाम मकी मुफ्ती मकी साहिबु चवंदो ॿार छो था वठी अचो इन्हनि खे हींअर जॾहिं ईंदा नंढे हूंदे खां सिखंदा पाबंद थींदा हिकिड़ी हर हिकु शइ जे सिखिया जो वक़्तु आहे उन्हनि जे सिखण महिल घटी में रोलनि पिया पोइ किथां ईंदा मस्जिद जॾहिं हुननि खे आणण जी वक़्तु हुयो उन आंदो कोन पाण चंदो ॾिजे ॿार जे हथां ॾियारे छॾ अवाई 50 रुपया तूं ॾे असां उन वक़्तु खां वठी जो 10 रुपया ॾियणु हिरिया आहियूं त अॼु वक़्तु ताईं 10 ई ॾिबा 10 त ॿार बि नथो वठे जुमे ते मस्जिद में 10 रुपया ॾिबा बसि 10 त ॿार बि कोन वठंदो 20-50 खां मथे घटि नथा वठनि या घर में केॾो ख़र्चु थिए थो कोशिशि करे अलाह जे इन घर खे पाण बि हिमत कयूं असां जंहिंखे तरक़ी ॾिनी न असांजे चवण सां जंहिं बि मिटी टियाली लहराई न उनखे भला सवाबु ॾींदो उनजो असांखे बि सवाबु ॾींदो इरादो त कयो था न भाउ दोस्तनि खे मिटनि माइटनि खे तरक़ीब ॾिजे घर पंहिंजनि खे नंढड़नि ॿारनि अवा हिकिड़ी मस्जिद में ॾुख न कान्हे हे ताज़ो ॿुधायां असांजी मस्जिद में नौजवान हिकिड़ो 7वीं क्लास जो ॿारु माना उमिरि घणी 13-14 साल बाबा 500 मूंखे आहिनि मामा तूं ॾे चाचा तूं ॾे ईअं मिलाए 4000 गॾु कया 12 सालनि जे ॿार 4000 गॾु करे ॾुख वठी आयो हिमत 4000 वॾा आहिनि हिकिड़े वक़्तु केरु कढी हुन पंहिंजी ख़र्ची गॾु करे करे उनजो ज़हन टारगेट ठहियो त मां हिन अलाह जे घर जी तक़ाज़ा पूरी कंदुसि पाण कई माउ खां वरिती भेण खां चाचे खे ॿियनि खे तरक़ीब ॾेई हिकिड़ो 12 सालनि जो ॿारु एॾो वॾो कमु करे सघे थो त असां बि तरक़ीब ॾेई सघूं था मोहबत में चऊं ॾींदो त सुभाणे अलाह न ॾींदो त असांखे दावत जो सवाबु मिलंदो अलाह जो घर इहो ठही वेंदो असां तुंहिंजो मोहताज न आहियूं असां तुंहिंजो मोहताज न आहियूं असां हथु विझंदासीं त इन अलाह जे घर जी आबादी में असांजो हिसो थी पवंदो अलाह जे घर खे केरु आबाद कंदो आबाद करण मां मतिलबु आहे हिकिड़ो त निमाज़ुनि सां पाण आबाद कजे ॿियो तमीर में हिसो वठिजे अलाह जो घर ठही वेंदो पर असांजो हिसो जे मिली पवंदो असां लाइ जेसि ताईं हूंदो अलाह जो घर जेसि ताईं निमाज़ पढ़ंदा पिया उन्हनि जे निमाज़ुनि में असांजो सवाबु बि थींदो अलाह उन्हनि खे बि ॾींदो सवाबु पर असांजा बि जेकॾहिं ते 5 रुपया लॻल हूंदा त असांखे बि सवाबु मिलंदो इन करे इहा कोशिशि कयो सभु इरादो कयो था इहो इंशाअल्लाह दुआ त अल्लाह तबारक व तआला जेको चयो क़बूल फरमाए वाख़िर